بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين الصلاة والسلام على اشرف الانبياء والمرسلين ابي القاسم محمد وعلى اهل بيته الطيبين الطاهرين المعصومين ولعنة الله على أعدائهم أجمعين أما بعد قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المتين وهو أصدق القائلين وقوله الحق بسم الله الرحمن الرحيم رب زدني علما ناظرین کرام سامعین محترم السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ ناظرین اج اسان فضیلت علم کے موضوع تے 13 نشست میں تواں سان مخاطب آहियूं ऐं असांजी गुफ्तगू जारी हुई आदाब इल्म में बयान कयोसीं त इल्म में ज़रूरी आहे इख़लास हुजे। नंबर 2 इल्म में ज़रूरी आहे त इहो इल्म बराए इस्लाह हुजे। ऐं अॼु असां नंबर 3 बयान कंदासीं त इल्म खे हासिल करण जे लाइ ज़रूरी आहे त नेक ऐं सालिह उस्ताद जी तलाश करे जेको उस्ताद इन तालिब इल्म जी रहनुमाई करे ऐं तालिब इल्म जी इस्लाह करे। बस नाज़रीन आलिम जेके आहिनि उलमा जेके आहिनि जेके इल्म बहितरीन इल्म रखनि था उन्हनि जो फरमान इहो आहे उहे चवनि था मन जलस इंदल आलिमी फलहु सबउ करामातिन। इहो तालिब इल्म जॾहिं उस्ताद वटि अची करे वेहे थो त इनखे 7 फज़ीलतूं हासिल थियनि थियूं। यानी हिकु उस्ताद जी वॾी बरकत आहे। पहिरीं फज़ीलत इहा आहे यनालु फज़लुल मुतअल्लिमीन। इन तालिब इल्म खे शागिर्दी जो जेको फैज़ आहे उहो इनखे अता थींदो। नंबर 2 वतुहबसु अनहु अज़्ज़ुनूबु मादाम इंदहु। जेसी ताईं इहो शागिर्द उस्ताद वटि वेठो आहे त इहो गुनाहनि खां महफूज़ हूंदो। नंबर 3 तुनज़िलु रहमतु अलैहि इज़ा ख़रज मिन मंज़िलिही तालिबन लिल इल्म। ऐं इन तालिब इल्म ते रहमत वसे थी जॾहिं इहो तालिब इल्म घरां निकिरे थो तलब इल्म जे लाइ। यानी उस्ताद जी तरफ़ जेसी ताईं वञे थो त इन ते अल्लाह जी रहमत वसे थी। नंबर 4 व इज़ा जलस फी हलक़तिल आलिमी नज़लत रहमतु अलैहि। ऐं जेसी ताईं इहो उस्ताद जे हल्के में वेठो आहे एसी ताईं इन तालिब इल्म ते अल्लाह जी रहमत वसे थी। नंबर 5 फहसल लहू मिनहा नसीबुन। ऐं इहो तालिब इल्म जा पंहिंजो हिस्सो हासिल करे वठे थो। नंबर 6 वमा दाम फिल इस्तिमाए युक्तबु लहू ताअतुन। इहो तालिब इल्म जेसी ताईं इहो उस्ताद वटि वेही करे इल्म ॿुधे थो त इहो अल्लाह जी इताअत करण में शुमार थो थिए। नंबर 7 वतमीलो तबीअतही इलल इल्म। ऐं इहो तालिब इल्म जेको उस्ताद वटि वेही करे इल्म हासिल करे थो इन जी दिलि इल्म जी तरफ़ माइल थिए थी। जंहिं महफ़िल जे लाइ रसूल इस्लाम हुकुम कयो आहे त सालिहीन जी महफ़िल इख्तियार कयो ऐं उलमा जी महफ़िल इख्तियार कयो त बस नाज़रीन उस्ताद जी महफ़िल में वेहण जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। नाज़रीन अॼो की बहस एसि ताईं ख़तम थी इंशाअल्लाह। वरी अॻिते तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।